रानीपुर मावा के खबर ॾींदा आहियूं। मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ शाहनवाज़ सोलंकी जे रहवासी अब्दुल हफ़ीज़ वलद फ़िदा हुसैन सोलंकी अवामी प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे चयो त मुंहिंजी वेगी वालदा राजा सोलंकी ऐं फ़ौजी ख़ालिद उजड़ू गॾिजी मुंहिंजे पीउ खे बोतल में नशो ॾेई लियारी कराचीअ में फायरिंग करे क़तल करायो। हुन इल्ज़ाम हयो त मुंहिंजे पीउ जा कराचीअ जी लालू खेत में 2 अदद फ्लैट, 1 कार, 1 मोटरसाइकिल, ज़ेवर ऐं ॿियो सामान आहे। नारो तालके में संदसि ज़मीन आहे। मां संदसि वारसु आहियां। मूंखे ख़तरो आहे त मुंहिंजी वेगी वालदा पंहिंजे भाइरनि सां गॾिजी मूंखे माराए छॾींदी। उन लाइ IG सिंध, DIG सखर, SSP खीरपुर SHO खां तहफ़ुज़ जी अपील करियां थो। उन्हनि टिनी मूं ते कूड़ा केस कराया आहिनि जेकी बेबुनियाद आहिनि। हुन वसवारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कंदे चयो त मूंखे पंहिंजे पीउ जी मिल्कियत मां हिसो ॾिनो वञे। जी फ़िदा हुसैन जो पुट वेठो आज शाहनवाज़ जे ॻोठ में उन्हीं का बाद मुझे कोई FIR कयो ख़ालिद उजड़ और सना मुझी माँ निगी और राजा सोलंकी इन्हनि मुझे कोई FIR करे मूंखे बदिरायो उन्हनि। उन्हीं का बाद मुझे माना पीउ जी मिल्कियत मां हिसो थो घुरां। इन्हीं का बाद मूंखां विढ़नि करनि था, मूंखे धमकियूं था ॾियनि। उन्हीं का बाद मूंखे इन्हनि मुंहिंजे पीउ जे मराइण में 3 माण्हू शामिल हुया, सना मुंहिंजी माँ निगी और राजा सोलंकी और ख़ालिद उजड़। मुझे पीउ खे नशो ॾिनो, उन्हनि मथे बोतल में फ्लैट में विहाए करे लयारी रोड ते वञी करे गोलियूं हणायूं आहिनि उन्हीं खे। उन ख़ुदि मूंखे ॿुधायो हुयो। अच्छा, हा, तुझे पीउ जी मिल्कियत आहे? मुंहिंजे पीउ जी मिल्कियत आहे, कराची में बि आहे। हिते आहे, मां उहो हिसो थो घिरां, उहो मूंखे नथा ॾियनि धमकियूं। कराची में छा अथसि? कराची में 2 फ्लैट आहिनि, 1 प्लाट आहे, 1 कार आहे, मोटरसाइकिल आहे, इलाही कुझु आहे। ज़मीन आहे? तो ज़मीन आहे, 7 एकड़ ज़मीन आहे। अच्छा, हिते बि 2 जॻहियूं आहिनि, चूनके में जॻह, ज़मीन ते जॻह, हुन में मूंखे नथा ॾियनि काई शइ बि। मूंखे ॾिनो हुयो। तूं उन्हनि खे घुरे थो, तोखे धमकियूं था ॾियनि?